आगाह कयां कि अहम ख़बर है। वज़ीर आज़म जो इमरान ख़ान की फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बनाने जो हुक्म ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म के घरू सेक्रेटरी के फौरी तौर पर असराइता कदम खणण की हिदायत की वई आहे। जी नाज़रीन, तव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमरान ख़ान की फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बनाने जो हुक्म ॾिनो आहे। वज़ीर आज़म जी घरू सेक्रेटरी के फौरी तौर पर असराइता कदम खणण की हिदायत कई आहे। अहम ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमरान ख़ान की फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बनाने जो हुक्म ॾिनो आहे। वज़ीर आज़म घरू सेक्रेटरी के फौरी तौर पर असराइता कदम खणण की हिदायत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इमरान ख़ान की फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बनाने जो हुक्म ॾिनो आहे। तफ़सील वठंदासीं इस्लामाबाद में सुबान खोसो खां। सुबान आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। इमरान ख़ान जो गुज़िरियल ॾींहुं जो लाहौर जो डिप्टी कमिश्नर उन पारां हिकु लेटर जारी कयो जंहिंमें आगाह कयो त इमरान ख़ान के सिक्योरिटी थ्रेट्स आहिनि, तंहिं करे इमरान ख़ान जेको आहे त बुलेट प्रूफ गाॾी इस्तेमालु करे या जेको आहे त इंटरनेट वसीले जेको आहे त जलसे के ख़िताब करे ऐं उन खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां जेको आहे घरू वज़ारत खे हिकु जेको आहे हुकुम जारी कयो आहे त इमरान ख़ान जेका सिक्योरिटी आहे उहा यकीनी बणाई वञे ऐं फुल प्रूफ जेका सिक्योरिटी आहे उहा अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे फराहम कई वञे। जीअं त छाकाणि त जीअं मां पहिरियों ॿुधायो त डिप्टी कमिश्नर लाहौर हिकु लेटर लिखी करे इमरान ख़ान ऐं तहरीक इंसाफ़ खे आगाह कयो आहे त इमरान ख़ान खे सिक्योरिटी थ्रेट्स आहिनि, जंहिं करे जेको अॼु जेको लाहौर में जलसो थियल आहे त इमरान ख़ान बुलेट प्रूफ जेका गाॾी आहे उहा यूज़ करे या उन सां गॾोगॾु अगरि नथो करे त जलसे में उहो पाण न अचनि ऐं जेको आहे त इंटरनेट वसीले जेको आहे वीडियो लिंक ज़रिए जेको आहे जलसे खे ख़िताब कनि ऐं अहिड़े जेको आहे त सिक्योरिटी थ्रेट्स बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ घरू वज़ारत खे जेको आहे त हुकुम जारी कयो आहे त इमरान ख़ान जेका सिक्योरिटी आहे उनखे यकीनी बणायो वञे ऐं फुल प्रूफ जेका सिक्योरिटी आहे उहा अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे फराहम कई वञे। ठीकु आहे, महिरबानी सुभाणे तफ़सील खां आगाह करण जे लाइ।